सोबोदेरो तालका रिपोर्टर जवार महबूब अली सहतो। सोबोदेरो एकता टीवी रिपोर्टर जी प्रेस कॉन्फ्रेंस आमिर चन्ना सहाफ़िन खे ॾाहींदे ॿुधायो त काल्ह खां वठी मुंहिंजी फैमिली जे ख़िलाफ़ मीडिया ट्रायल कयो थो वञे। बंडी रोड सां असांजा 4 दुकान आहिनि ऐं उन्हनि दुकाननि जा काग़ज़ात असां वटि मौजूद आहिनि। सोशल मीडिया ते असांजे ख़िलाफ़ ग़लति पोस्टूं रखियूं थियूं वञनि, असांखे कब्ज़ाखोर ऐं भत्ताखोर जहिड़ा इल्ज़ाम लॻाया था वञनि। जॾहिं त गुलशन चन्नो पुटु अरबाब चन्नो, जेको दीदार चन्ने, फौजी गुलज़ार चन्ने, ग़ुलाम अब्बास चन्ने, गुलबहार चन्ने जी चुर्च ते असां ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ आइडियुनि तां पोस्टूं रखे थो ऐं असां ते इल्ज़ाम तराशी करे मीडिया ट्रायल करे चवे थो त ही आमिर चन्ना, वकार चन्ना कब्ज़ाखोर ऐं भत्ताखोर आहिनि। हुननि रसूल बख्श चन्ना जी ज़मीन ऐं दुकाननि ते कब्ज़ो कयो आहे, जॾहिं त गुलशन चन्नो कूड़ो ऐं ब्लैकमेलर आहे, जेको असांजे मथां कूड़ा ऐं बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। गुलशन चन्ना जेको दुकाननि ते कब्ज़े जी ॻाल्हि करे थो, उन्हनि दुकाननि जा खाता पिण असां वटि मौजूद आहिनि, जेके मां मीडिया जे अॻियां पेश कयां थो। मुख़ालिफ़ गुलशन चन्नो, ग़ुलाम अब्बास चन्नो, फौजी गुलज़ार चन्ना, गुलबहार चन्ना ही सभु ब्लैकमेलर आहिनि, जेके असां ऐं असांजी बिरादरी जे माण्हुनि जे विच में फ़साद कराइण चाहिनि था ऐं मूंखे मुंहिंजे भाउ खे गुलज़ार चन्ना, गुलबहार चन्ना, दीदार चन्ना मां जानी ख़तरो आहे। असांखे खंबे गुम कराइण चाहिनि था ऐं चवनि था असांजो भाउ गुलज़ार ISI में आहे, असां तोखे खंभड़ाईंदासीं। अगरि मूंखे असांजी फैमिली खे कुझु बि थियो, उन जा ज़िम्मेवार दीदार चन्ना, गुलबहार चन्ना, ग़ुलाम अब्बास चन्ना, गुलशन चन्ना वारा हूंदा। असां SSP खैरपुर DIG सखर खे पुरज़ोर अपील था कयूं असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं उन्हनि फ़सादी माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे।